नाज़रीन, अवामी नीयत में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोसपुर में ख़बर ॾींदा हलूं त घोसपुर में महांगाई अवाम जो जीण जंजाल करे छॾियो। गरीब माण्हू फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। घोसपुर वासियुनि जो हुकूमत खां मुतालबो कयो आहे त असांखे घी, खंड, टमाटा, पटाटा, चांवर, दाल ऐं खाधे पीते जूं शयूं मुनासिब रेट ते मुक़रर करे ॾिनियूं वञनि। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे घोसपुर में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर ज़हूर ओगाई पंहिंजी रिपोर्ट में। नाज़रीन, असां अॼु मौजूदु आहियूं घोसपुर शहर में, जिते महांगाई चोट ते चढ़ियल आहे ऐं घोसपुर जो आवाम महांगाई जे सबबु परेशान आहे। अचो त उन्हनि सां हाल अहिवाल कयूं त उनजो महांगाई जे बाबति छा चवणु आहे। महंगाई तो अरूज ते आहे। जीअं कोरोना वबा कोई वधीक हिन टाइम में महंगाई जी वबा हले थी। तव्हां ॾिसो टमाटा 120 रुपया किलो, पर ज़ुल्म इहो आहे जो पटाटा बि 120 रुपया किलो हलनि था। हाणे ग़रीब माण्हू काॾे वञे? न रोज़गार जो को अहिड़ो प्रोग्राम। इमरान खान हिकु वॾी त ज़लालत वारी हुकुमरानी करे थो। हाणे ग़रीब माण्हू वञे काॾे? बसर 50-60 रुपए किलो आहे। हिते बीहूं था, सिपाही डंडियूं हणी ड्रिकाइनि था, तव्हां रोज़ी न कयो। हाणे आख़िर रोज़ी न कयो, कयूं छा? खीर जेको 70 रुपयो किलो हले पियो फ़ी किलो, उहो हिन वक़्तु 120 रुपया किलो हले थो। अहिड़े नमूने सां मच्छी आहे, मुर्गी आहे, दाल आहे, पटाटा आहिनि, सब्ज़ी आहे, बिल्कुलु आसमान ते ॼणु पोतल आहे। उनजा रेट आसमान सां ॻाल्हाइण लॻा आहिनि। असांजो हिते जेको ग़रीब आवाम आहे उहो बिल्कुलु ज़लालत जी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। 100 रुपए में हलनि था पटाटा। असां ग़रीब माण्हू कोन था कमायूं, हेॾो होॾो कालो कयूं, ईअं कयूं। असां वहिल में ज़ुल्म में पिया आहियूं। इमरान चढ़ियो त साईं असांजे लाइ ज़ुल्म करे छॾियईं। 12,000 ॾेई करे असांजी रतु पीए थो। तव्हां ॿुधो त घोसपुर जे आवाम जो चवणु आहे त महांगाई चोट ते चढ़ियल आहे। असां दरपदर वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं ऐं हिन मुतालबो कयो आहे हुकूमत खां त जेके मुनासिब रेट आहिनि उन्हनि में असांखे खाधे पीते जूं शयूं ॾिनियूं वञनि। अॻ में त महांगाई काफ़ी चोट ते चढ़ियल हुई, पर अॼु जो घोसपुर जो आवाम जो मुतालबो आहे, उनजो चवणु आहे त असां भाॼी जे लाइ बि परेशान आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।